एहसास रखंदड़ हर जीवत जो जेको आहे सो उन पंहिंजे अंदर में उन जो एहसास रखंदड़ जेको शहीद नाज़िम जोखियो आहे उन खे हिकिड़े परिंदे जो साह बचाइण जे लाइ उन खे सरदारनि क़त्ल करे छॾियो, जंहिंजो अॼु टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार पारां अॼु पूरी सिंध जा जेको किरोड़े अवाम आहे उहो सरापा एहतजाज बणियल आहे ऐं शहीद खे भेटा पेश करे रहियो आहे। उन ई हवाले सां हिते सॻियूं प्रेस क्लब ते जेके साफ़ आहिनि जेके सुञाणवंदा आहिनि उहे हिते पहुची करे शहीद खे भेटा पेश कई अथनि। अचो त वधीक उन्हनि जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो शहीद खे कहिड़े तरीक़े सां ख़राज तहसीन पेश कंदा। न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार तरफ़ां शहीद नाज़िम जोखियो खे ख़राज तहसीन पेश कई वई आहे ऐं उन हवाले सां सॻियूं प्रेस क्लब में बि शहीद नाज़िम जोखियो खे ॾिया ॿारे ऐं भेटा पेश कई वई ऐं असां चवंदासीं त शहीद नाज़िम जोखियो जो जेको क़त्लु आहे उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन जा जेके परिवार आहिनि ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त दिली बेहद अफ़सोस थियो आहे जेको शहीद नाज़िम जोखियो जो क़त्लु कयो वियो आहे, पूरी इंसानियत जो क़त्लु कयो वियो आहे। त असां शहीद नाज़िम जो जेको क़त्लु कयो वियो आहे जेको कंहिं वॾेरे ऐं ज़ालिम जाबिर हिकिड़े अरबन जी अयाश परस्तीअ खे सरेआम करे ऐं उन्हनि जेके अरबन जी अयाश परस्ती था कनि ऐं उन्हनि जूं ख़िदमतूं था कनि त मां उन्हनि खां वॾेरनि खां पुछा कंदुसि त कॾहिं पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कई अथऊं। ऐं शहीद नाज़िम जोखियो हिकिड़ो महबूब जो आशिक़ रसूल हो, इंसान ज़ात जो दर्दु रखंदड़ हो ऐं सोशल वर्कर हो जंहिं पखियुनि जी जान खे बचाए करे ऐं पंहिंजे जान जो नज़रानो ॾिनो। नाज़िम जोखियो इंसान सां गॾु पखियुनि ऐं जानवर सां मोहबत कंदड़ हिकु नरम दिल इंसानु हुयो। उन जो क़त्लु असीं सम्झूं था त पूरी सिंधियत जो क़त्लु आहे, पूरे समाज जो क़त्लु आहे। उन्हनि हर हिकु उन माण्हूअ जो क़त्लु आहे जेके इंसान सां, जानवरनि सां ऐं पखियुनि सां प्यारु कनि था। हीअ महबूब जी सुनत बि आहे त जानवरनि सां प्यारु कयो, जानवरनि जूं ज़िंदगियूं बचायो। उन्हनि खे बि जेको आहे सो अलाह साईं पंहिंजो रूह ॾिनो आहे, उनखे बि साह ॾिनो आहे। उनखे बि हर मुल्क में हिकिड़ी आहे फितरत आहे त हर मुल्क में जानवर बि आज़ादु आहे। असांजे मुल्क में जेको सरदारी शाही निज़ाम आहे, मां सम्झां थो त हिन जेके सरदार नाज़िम जोखियो जो क़त्लु न कयो आहे, असां सभिनि जो क़त्लु आहे। असां सभिनि जे मुंहं ते चमाट आहे। असां वचन में मारींदे क़त्लु कंदे असां सुबुह जी सुर्खियुनि में तोखे वरी नज़र ईंदासीं। शहीद नाज़िम जोखियो जेको हुयो उहो शऊर हुयो, सिंध जो शऊर हुयो, हर ग़रीब मज़लूम जो शऊर हुयो। ऐं सरदारनि छा कयो, उनखे